अछड़े थर में आऊं वायदो कयां थो जेकॾहिं मूंखे चांस मिली हो त ज़रूर तब्दीली आणे सघंदुसि। घड़ी विकण जो मक़सदु इहो आहे त मां जेको पंहिंजो हर महीने जो जेको ख़र्चो हूंदो आहे पाणी फोड़ करणु चाहियां थो, उन जे लाइ मां घड़ियूं खपाईंदो आहियां। बेसिकली मां पूर आहियां, पोइ उन जे करे मां चाहियां थो त मां घड़ियूं खपाईंदो आहियां त ॿिया ॿार बि ॾिसनि, माण्हुनि में बि शऊर अचे। जेके ॿार पढ़ी नथा सघनि मां उन्हनि खे हिकिड़ो मिसाल ॾियां थो, हिकिड़ो सुठो मिसाल आहे त इन नमूने सां तव्हां पढ़ी सघो था। मां पंहिंजे शागिर्दनि जे अॻियां घड़ियूं खपाईंदो आहियां। घड़ियूं खपाइण जंहिंसां गॾु माण्हू पढ़ंदो आहे उन सां घड़ियूं खपाइण जेको आहे तमामु घणी मुश्किल। ख़ालिद मीरानी, डायरेक्टर स्टूडेंट अफेयर सिंध यूनिवर्सिटी, फर्स्ट ईयर जो स्टूडेंट आयो आहे पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट में। हिन स्टूडेंट सां मिली मूंखे ख़ुशी थी आहे। हिन शागिर्द जो जेको जोश, जज़्बो, विलो, हुनजी महिनत, हुनजी सचाई, हुनजी लगन खे ॾिसी ऐं असांजा थक लही विया आहिनि त सिंध जो नौजवान जेको बैकवर्ड इलाइक़े मां हिते अची पंहिंजी अहलियत जी बुनियाद ते दाख़िला वठे थो ऐं पंहिंजी फीस ऐं वधीक आला तालीम लाइ हू पंहिंजी जुस्तजू बजाए जो पंहिंजे पेरेंट्स ते बर्डन हुजण जे या कंहिंजे अॻियां हथु टंगण जे या इदारनि खे का स्कॉलर जे लाइ अपील कंदे हू पंहिंजी महिनत सेल्फ मेड हूंदे पंहिंजूं वाचूं खपाए पियो। बीइंग अ डायरेक्टर आउं तव्हां सां गॾु आहियां। मुंहिंजूं मुहबतूं, मुंहिंजूं कोशिशूं, मुंहिंजूं काविशूं तोसां गॾु आहिनि। जेकी मुंहिंजी कोशिश हूंदी, जेकी मुंहिंजी मदद हूंदी, जेकी मुंहिंजी तव्हांजे लाइ ख़िदमत हूंदी, मां तोसां गॾु आहियां। हर स्टेप मां तोसां गॾु हूंदुमि। बीइंग सिंध यूनिवर्सिटी जो डायरेक्टर जी हैसियत में न, हिकु ज़ाती भाउ जी हैसियत में आउं तोसां गॾु हूंदुसि। तूं पंहिंजी महिनत खे कंटिन्यू कर, अलाह तोसां गॾु आहे। सिंध यूनिवर्सिटी जा सभु नौजवान तोसां गॾु आहिनि। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया तोसां गॾु आहे ऐं सिंधी मीडिया तोसां गॾु आहे। स्टूडेंट एक्शन कमेटी जो सदर ऐं पॉलिटिकल साइंस फर्स्ट ईयर जो शागिर्द जेको सिंध यूनिवर्सिटी में आयो आहे, पहिरियों त असीं हुनखे सिंध यूनिवर्सिटी में अचण ते भलीकार चऊं था ऐं जॾहिं हुननि जी असां जज़्बो ॾिठो त उन जज़्बे खे क़ौमी सलाम पेश कयां पियो त हिन दौर में अॼु जो नौजवान जेको पंहिंजे कुलनि ते ॿार खणी करे पंहिंजे पेरेंट्स खां ख़र्च न पियो वठे, फीस वग़ैरह पेड करे ऐं सिंध जे पुठि ते पियल इलाइक़े सांगड़ सां हुनजो तालुक़ु आहे, हुन सां जॾहिं हिते कचहरी थी त ॾाढी ख़ुशी थी जो हू पंहिंजे कुलनि ते ई सॼो ॿार फीसुनि खां वठी हर शइ जो हू पंहिंजे कुलनि ते ॿार खणे पियो ऐं इन सां लॻे पियो त हीउ नौजवान जेको आहे, नौजवाननि में शऊर आयो आहे, हू तालीम तरफ़ अञा बि वधीक माइल थियनि था। असां शागिर्दनि जे नाते जेको असांजो हाल आहे असां उहो उन नौजवान लाइ जेतिरो असांखे थी सघंदो उहो इनशाला कंदासीं। हुन सां हर मामले मड़े में कोऑपरेट कंदासीं ऐं समूरे सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे पिणु इहा गुज़ारिश कंदासीं त हीउ जेको नौजवान आहे जेको पंहिंजे कुलनि ते ॿार खणी हले पियो उनमें उनजी जंहिंखां जेतिरी थी सघे उनजी मदद करे। जी बिल्कुलु मौजूदु माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु इहो हो त सिंध यूनिवर्सिटीअ जे नौजवान खे घुरिजे त पंहिंजी महिनत करे ईअं ई सिंध जो मुस्तक़बिल अॻिते वधाइनि। कैमरामैन सदर जुने सां गॾु मामूली भलाई, धरती टीवी, जामशोरो।